नाज़रीन, पनू आकल में बरसात ऐं ॿोॾि मुतासिर ग़रीबनि खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ कफ़न पोश शहरियुनि अनोखो एहतजाज कयो आहे। इन हवाले सां पेश आहे तुफ़ैल आफ्ताब जी हीअ रिपोर्ट। इम्दाद न मिलण ख़िलाफ़ पनू आकिल में एक शहरी अनोखो एहतजाज किया है। पनू आकिल में जो कायम थियल इमदादी सेंटर है उन खिलाफ़ एक शहरी कफन पोश पाए जो एहतजाज कर रहे अचो तो उनसे गाल बोल के उनको छा चवणा है। उमान इस्लाम शेख पारा रखियल ई करप्ट कामोरन एसडीएम पन्नू आकिल मौलादा दुरानी मुख्तियार कर शाहनवाज चारण टीएमओ सिद्धार्थ सिमायर एडमिनिस्ट्रेटर अब्दुल्ला जुल्लण जड़ा करप्ट कामोरन के रखी हिते ही बरसात बोर्ड सिटलन बरसात मुतासरीन वेचारा जन जा घर भगा जन जूं बतियूं भगियूं जन जा घर किरी उन्हनि जा घरनि जा घर बाती मरी विया ज़मींदारनि जा ज़मीन वारनि जा फसल तबाह थी विया। ही डोनरनि सरकार पारां कई मिलियन इमदाद हिन पन्नो आकिल सकर सिंध वासिन हिन बोझ बे पोच बे यार मददगार हिन मिसकीन माण्हुनि खे ही इमदाद जगह ठहराइण जे लाइ राशन खाद खुराक जे लाइ उन्हनि जे रहण जे लाइ तरपालू खेमा मिलिया। बिल्कुल बोर्ड मुतासिर जी ॻाल्हियूं मां ॿुधियूं। पनू आकिल इंतज़ामिया खे घुर्जे त ग़रीब मुतासिरनि खे जेको इमदाद ॾे ताकि हू पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारे सघनि। कैमरा टीम सां गॾु तुफ़ैल आफ्ताब SS न्यूज़ पनू आकिल। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।